बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इस क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी ख़ालिक़ुम बशरम मिन तीन। जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे फरमायो त बेशक आऊं मिटी मंझां इंसान खे पैदा कंदड़ आहियां। इंसान खां मुराद सैयदना हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। अल्लाह ताला जल्ल जलालो मन वालो क़ुरान पाक में इरशाद फरमायो, सीपारो 23 सूरत साद जी आयत नंबर 71। रब करीम इरशाद फरमायो त आऊं मिटीअ मंझां इंसान खे पैदा कंदड़ आहियां। पोइ इंसान खां मुराद हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे, जो अल्लाह ताला पंहिंजी कामिल कुदरत सां ज़मीन जी मिटी फ़रिश्तनि जे ज़रिए गॾु कराए अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जी सूरत ठाहे पंहिंजी कामिल कुदरत सां जॾहिं सुहिणी आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पैदा फरमायो त अल्लाह ताला जल्ल शान मन वालो मलाइकनि खे फरमायो, मलाइको आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन। पोइ सजदो कयो मलाइकनि समूरनि गॾिजी। हिन क़ुरान पाक जी आयत मां साबित थियो त समूरनि मलाइकनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। को बि मलाइको सजदे खां न रहियो। जेके बि अल्लाह ताला मलाइके पंहिंजी कामिल कुदरत सां पैदा कया त सभिनी मलाइकनि समूरनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। इल्ला इब्लीस इस्तकबर वकान मिनल काफ़िरीन। मगर शैतान इनकार कयो वॾाई जे करे। शैतान छाजे करे सजदो न कयो? जो वॾाई जे करे। अल्लाह ताला जल्ल जलालो मन वालो फरमायो, काल या इब्लीस मा मनअक अन तस्जुद लिमा ख़लक़तु बियदई। त अल्लाह ताला फरमाए, ऐ शैतान, ऐ इब्लीस, तो छो आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कयो? त शैतान चवण लॻो, ऐ मुंहिंजा मौला, इन जे करे आदम अलैहिस्सलाम खे सजदो नथो कयां जो मूंखे तो बाह मां पैदा कयो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे तो मिटी मां पैदा कयो। पोइ शैतान जेके लफ़्ज़ चया हुआ अल्लाह ताला क़ुरान पाक में उहे बयानु फरमाया। शैतान चयो, काल अना खैरुम मिनहु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहु मिन तीन। मुंहिंजा मौला, मूंखे तो बाह मां पैदा कयो ऐं आदम अलैहिस्सलाम खे तो मिटी मां पैदा कयो। अल्लाह ताला जल्ल जलालो मन वालो शैतान जी मग़रूरी तकब्बुर ॾिसी करे ख़ालिक़ काइनात फरमायो, काल फ़ख़्रुज मिनहा फ़इन्नक रजीम। अल्लाह ताला फरमाए, तूं मुंहिंजी दरबार मां निकिरी वञ, क़यामती तूं तड़ियल आहीं ऐं क़यामती तुंहिंजे मथां लानत आहे। व इन अलैका लानती इला यौमिद्दीन। अल्लाह ताला फरमाए, क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत आहे। लानत जी माना आहे अल्लाह जी रहमत खां दूरी, अल्लाह जी रहमत खां परे थी वञणु। अल्लाह ताला शैतान खे तड़े छॾियो। कहिड़ी ॻाल्हि जे करे तड़ियो? जो शैतान हज़रत आदम अलैहिस्सलाम जे सजदे करण खां इनकार कयो। शैतान चयो, मुंहिंजा मौला, आउं तो रब खे सजदो कंदुसि ऐं आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कंदुसि। अल्लाह ताला जल्ल जलालो मन वालो फरमायो, ऐं शैतान, तूं मूंखे त मञी थो, मूंखे त सजदो करे थो, पर जंहिंखे आउं रब हुकुम थो कयां उनखे बि झुक, उनखे बि सजदो कर। शैतान इनकार कयो त मुंहिंजा मौला, आउं तुंहिंजी ज़ात खे सजदो कंदुसि, तोखे झुकंदुसि, ॿिए कंहिंखे सजदो न कंदुसि। अल्लाह ताला फरमायो त मूं रब जी वहदानियत मञ, पर जंहिंखे आउं ख़ुदा हुकुम थो कयां उनखे बि तोखे मञणो पवंदो। जॾहिं शैतान अल्लाह जे हुकुम जी नाफ़रमानी कई, हिकिड़े सजदे जो इनकार कयो त क़यामती तड़िजी वियो। नाज़रीन, असांजी तव्हांखे अल्लाह ताला जो हर हुकुम मञणु खपे ऐं अल्लाह ताला जे दरबार में सजदो करणु खपे। हिकिड़े सजदे जो शैतान इनकारी थियो, क़यामती तड़िजी वियो। मुस्लमान अॼु केतिरा अल्लाह ताला जे सजदनि खां पाण खे गाफ़िल करे छॾियो आहे। जॾहिं इंसान रब करीम जी सजदनि खां, इबादत खां पाण खे गाफ़िल कयो त पोइ तरह तरह जूं तकलीफ़ूं, ॾुख, ॾोलावा, परेशानियूं, आज़माइशूं, मुसीबतूं तॾहिं अचनि थियूं जॾहिं इंसान अल्लाह ताला जे बारगाह खां पाण खे परे करे छॾियो। क़ुरान पाक जे 16 सिपारे में अल्लाह ताला फरमायो, वमन अरद अन ज़िक्री फ़इन्नहु लमशियतन दनका। जे माण्हूअ मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो, जे मुंहिंजी इबादत खां मुंहुं मोड़ियो, ऐं अल्लाह हुनजो रिज़्क़ तंग करे छॾींदुसि। हिन दौर में हालात सभु कंहिंजे अॻियां रोशन आहिनि। केतिरा माण्हू चवंदा आहिनि त तंगदस्ती आहे, गुरबत आहे, रोज़गार जा मुश्किल मामलात आहिनि। उहा हक़ीक़त ई आहे त असां अल्लाह जो दर छॾियो। जॾहिं रब करीम जो दर छॾियोसीं, असां अल्लाह जी इबादत कोन था कयूं, तॾहिं अल्लाह ताला अॻु में ऐलान फरमाए छॾियो आहे त जॾहिं तव्हां मुंहिंजी इबादत न कंदा त अल्लाह ताला तव्हांजो रिज़्क़ तंग कंदोसांव ऐं आख़िरत में उन माण्हू खे अल्लाह ताला नाबीनो करे उथारींदो। उहो अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला, ऐं दुनिया में त ॾिसंदड़ हुअसि। अल्लाह ताला फरमाईंदो त मुंहिंजा बाना, जॾहिं तूं रब करीम जा हुकुम न मञिया त दुनिया में तुंहिंजे लाइ मुश्किलूं आयूं, आख़िरत में बि मुश्किल आयूं। शैतान अल्लाह ताला जो इनकार कयो, बाक़ी समूरे मलाइकनि
अल्लाह रब्बुल आलमीन जल जलाल मन जो हुकुम मनी सजदो कयो त मुक़र्रब थी विया। हिकिड़ो सवाल आहे, आम माण्हुनि जो ज़हन में सवाल उभरंदो आहे त शैतान मलाइकनि मां हो। इहो सवाल ग़लति आहे। शैतान मलाइक न हो, शैतान मलाइकनि मां न हो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो वकान मिनल जिन्नी, शैतान जिन्नात मां हो, शैतान जिन्ननि मज़ा हो, शैतान मलाइक न हो, शैतान फ़रिश्तो न हो, बल्कि शैतान जिन्ननि जो अल्लाह कुछ वक़्त लाइ जिन्ननि जो सरदार बनायो हो। बाक़ी शैतान मलाइक सगुरो न हो। वो अज़ली अल्लाह जी कुदरत में तड़ियल हो जे शैतान सजदे खां इनकार कयो। नाज़रीन, असां वरी इन ॻाल्हि ते अचूं था, आदम अलैहिस्सलाम जी पैदाश अल्लाह पंहिंजी कामिल कुदरत सां जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो त करीम रब इहो बि ऐलान फरमायो फ़इज़ा सवैतुहु व नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही। अल्लाह ताला फरमायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मूं पूरी तरह मुकमिल हुनखे ठाहियो, पोइ मूं अल्लाह पंहिंजी कुदरत जो हुन में रूह फूकियो। कुरान पाक में व नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही, अल्लाह फरमायो मूं पंहिंजो रूह फूकियो। अल्लाह ताला रूह खां पाक आहे, अल्लाह जिस्म खां पाक आहे, जिस्मानियत खां पाक आहे। अल्लाह ताला बेमिसल बेमिसाल हुनजी कुदरत आहे। को बि दुनिया जो मिसाल अल्लाह जी कुदरत जे साम्हूं न ॾिबो आहे त अल्लाह जी कुदरत हीअं आहे, अलियाज़ु बिल्लाह, अल्लाह जो रूह आहे, अल्लाह जिस्म खां रूह खां पाक आहे। जीअं अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो आहे लैसा कमिस्लिही शैउन, अल्लाह ताला जी मिसल मिसाल का बि शइ न आहे। वो पंहिंजे ज़ात में, सिफ़ात में, कुदरत में, कमाल में बेमिसल बेमिसाल आहे। अल्लाह ताला कवी, कादिर, हाकिमी, हकीम, हय्यू, क़य्यूम, कादिर क़दीर आहे, बेमिसल बेमिसाल हुनजी ज़ात आहे ऐं हमेशह बादशाही मुंहिंजे ख़ुदा जी आहे। हिते रूह खां मुराद आहे अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम में मूं अल्लाह पंहिंजो रूह फूकियो। रूह खां मुराद आहे अल्लाह पंहिंजे कामिल कुदरत, अल्लाह पंहिंजी कामिल कुदरत उन अंदर दाख़िल फरमाई, पंहिंजी कामिल कुदरत सां आदम अलैहिस्सलाम में रूह फूकियो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम में अल्लाह पंहिंजी कामिल कुदरत जो रूह फूकियो, जॾहिं रूह पवण सां आदम अलैहिस्सलाम में साह आयो, उन वक़्तु आदम अलैहिस्सलाम उथी वेठो ऐं उन वक़्तु पहिरीं पहिरीं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम छिक ॾिनी। छिक ॾियण सां अल्लाह जी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़बान मां लफ़्ज़ निकिता अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला पंहिंजी कामिल कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जवाबु ॾिनो ऐं आदम यरहमक अल्लाह, ऐं अल्लाह तुंहिंजे मथां रहम करियां। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजी कामिल कुदरत सां जॾहिं पैदा फरमायो, इहे ज़मीन ते पैदा फरमाए, मलाइकनि खां सजदा ज़मीन ते कराया। उन खां बाद में अल्लाह पंहिंजी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में दाख़िल फरमायो। हालांकि जन्नत आसमान खां तमामु मथे आहे, हिन ज़मीन खां पहिरियों आसमान 500 साल जो पंधु आहे। हदीस पाक में आहे ॿियो आसमान 500 साल जो पंधु आहे, वरी हिकु आसमान ॿिए आसमान जे विच में ख़ला, उहा बि 500 साल जी पंधु आहे। त केतिरा साल तक़रीबन वॾो अरसो थींदो। उन खां बाद में अल्लाह जी कुदरत जा ॿिया निज़ाम आहिनि, सिदरतुल मुंतहा आहे, उन खां बाद में जन्नत आहे। उन जन्नत में अल्लाह ताला ज़मीन खां 7 आसमान खां मथे अल्लाह पंहिंजी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में दाख़िल फरमायो। अॼु माण्हू सोचे सघे थो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ज़मीन तां खणाए जन्नत में कीअं दाख़िल फरमायो। नाज़रीन, नंढड़ो दुनिया जो मिसाल आहे। अल्लाह जी कुदरत जी आॾो त का मुश्किल आहे कोन, पर अल्लाह साईं जल शानो मन वालो पंहिंजे बाननि खे, इंसाननि खे अकुल ॾिनो जो इंसान अल्लाह जी कुदरत सां, ख़ुदा जी ॾिनल अकुल सां इंसान खे जहाज़ ठाहियो। उहो जहाज़ ज़मीन ते बीठल आहे, उन जहाज़ में 300 माण्हू 400 माण्हू सवार थियनि था। जहाज़ जो पंहिंजो केतिरो वॾो वज़न आहे, कई टन हुनजो वज़न, ऐं के उहो 400 माण्हू वेठा, उन माण्हुनि जो सामान। जहाज़ चालू थिए थो, ज़मीन खां परवाज़ करे थो। हे दुनिया जे साम्हूं जेके असांखे आसमान ते ककर नज़र अचनि था, ज़मीन जे खां मथे आसमान खां हेठि ख़ला में जेके ककर नज़र अचनि था, इन ककरनि खां बि जहाज़ क्रॉस करे थो वञे। हिकु इंसान जो ठाहियल औज़ार जहाज़ तयारु कयल, इहे 400 माण्हू 500 माण्हू 300 माण्हू हिकु मिंटनि जे अंदर में केतिरी वॾी फ्लाइट करे मथे खणी थो वञी सघे। त अल्लाह पंहिंजी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे
जीअं खणाए पंहिंजी कामिल कुदरत में, उहो अल्लाह जी कुदरत जो मंज़र आहे, नज़ारो आहे। जीअं आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जन्नत में घुराए वरितो, ईअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजी कुदरत सां जन्नत में घुराए वरितो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे अल्लाह जन्नत में घुराए वरितो। उहो सॼो बयानु क़ुर पाक जे अंदरि आहे। आदम अलैहिस्सलाम जो जन्नत में दाख़िल थियणु, पोइ जॾहिं जन्नत में आदम अलैहिस्सलाम दाख़िल थियो, अल्लाह ताला फरमायो, ऐं मुंहिंजा सोना आदम, हाणे जन्नत में तूं खा पी ज़िंदगी बसर कर, हिकिड़े वण खे तूं वेझो न वञे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मना कई। उहो वण कहिड़ो हो? कणक जो दाणो हो। अल्लाह ताला मना फरमाई, हिन खे वेझो न वञे। जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में दाख़िल फरमायो त जन्नत में सुख सुरहाण, तरह तरह जा मेवा ऐं सुकून, जन्नत में कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ आहे कोन का। आदम अलैहिस्सलाम जॾहिं जन्नत में वियो त जन्नत में माण्हू खे निंड न ईंदी आहे, पर अल्लाह जी कुदरत सां आदम अलैहिस्सलाम खे हिकु लम्हे जे लाइ निंड आई। उहो इन जे करे आई जो हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी, मुंहिंजा मौला जन्नत में आहियां, जन्नत जा मेवा सुकून त आहिनि, पर मुंहिंजी सूरत वारो, मुंहिंजी शक्ल ऐं शबीह वारो को इंसान हुजे जंहिंसां मुंहिंजी मेल मुलाक़ात हुजे, गुफ़्तगू जो हुजे। अल्लाह जी कुदरत सां हदीसनि में आहे, मिशकात मसाबी में, जिते अल्लाह करीम जल जलालो मन वालो पंहिंजी कुदरत सां नबियनि जो पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे बयानु ॿुधायो आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हदीसनि में जेको बयानु कयो आहे, उन मां मिशकात मसाबी ॿियनि किताबनि में आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो 60 गज़ कद हुयो। 60 गज़ हज़रत आदम अलैहिस्सलाम जो कद मुबारक हो। फुट हूंदो आहे हेतिरो, गज़ हूंदो आहे ॿांह जेतिरो, एतिरो हज़रत आदम अलैहिस्सलाम जो कद हो। जॾहिं जन्नत में हलंदो ऐं अल्लाह जी कुदरत सां सुम्ही पियो, आराम कई, त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे खाॿी पासराटी मां अल्लाह बीबी हवा खे पैदा फरमायो। पोइ बीबी हवा खे जॾहिं पैदा फरमायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा खे वेझो अचण जी कोशिशि कई। अल्लाह ताला फरमायो, हे आदम, ईअं बीबी हवा खे तूं वेझो न अच, तुंहिंजो निकाह थींदो। बीबी हवा जो अल्लाह जे अमर सां निकाह थियो। ऐं कंहिं निकाह पढ़ायो, कीअं निकाह थियो, निकाह में हक़ मार छा थी, इनशाअल्लाह इहो ॿी क़िस्त में तव्हांखे ॿुधाईंदासीं।